पाकिस्तान तहरीक इंसाफ जे फैसल वावड़ा जे खाली थियल सेनेट जी सीट सिंध असेंबली में चूंडण लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। MK पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां चूंडण जो अमल बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध असेंबली में थींदड़ सेनेट चूंडण जी पोलिंग अमल में पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं MK पारां बाइकआउट कयो वियो आहे। सेनेट चूंडण लाइ सिंध असेंबली जे हाल खे पोलिंग स्टेशन बणायो वियो आहे, जॾहिं त सूबाई इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर तौर पंहिंजा फर्ज़ निभाई रहियो आहे। सिंध मां सेनेट जी सीट लाइ पीपल्स पार्टी जो निसार खोड़ो ऐं PTI जे अरसलान इफ्तिकार में मुक़ाबिलो थी रहियो आहे। उन मौक़े ते PTI ऐं संदन मर्कज़ में इत्तेहादी जमात MK पारां चूंडण में वोटिंग अमल जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध असेंबली में मेंबरनि जे टोटल तादाद 168 आहे, जंहिं में 99 मेंबरनि जो तादाद पीपल्स पार्टी जो आहे, जॾहिं त PTI मेंबरनि जो अंग 3 ऐं MKM जा 21 मेंबर आहिनि। सिंध असेंबली जे GDA जा 14 तहरीक लबैक पाकिस्तान जा 3 ऐं मुतहदा मजलिस अमल जो 1 मेंबर आहे, जॾहिं त सेनेट चूंडण में कामयाबी लाइ उम्मीदवारनि खे 85 वोट घुर्बल आहिनि। यादि रहे त इलेक्शन कमीशन पारां विटी शरीयत लिकाइण ते PTI जे सेनेटर फैसल वावड़ा खे नाअहल करार ॾिनो वियो हो। सिंध असेंबली में सेनेट जे चूंडण लाइ वोटिंग जो बिना वक़फ़े जा शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। सूबाई वज़ीर अशराफ पेचो पहिरियों वोट कास्ट करे छॾियो, जॾहिं त ॿिया मेंबर वोट ॾियण लाइ असेंबली पहुची रहिया आहिनि।